खुदा के वास्ते एस्टेब्लिशमेंट सियासी इंजीनियरिंग न करे बदकिस्मती से एस्टेब्लिशमेंट माज़ी में सबक ना सिखियो। अज भी पॉलिटिकल इंजीनियरिंग जारी है। दक्षिण सेंट्रल पंजाब में असांजे माण्हुनि खे फोन कया पिया वञनि। कराची में MQM के धड़न के मुतहद कयो पियो वञे। PTI सरबराह इमरान खान वर्कर्स कन्वेंशन के वीडियो लिंक से खिताब कंदे चयो त हिक शख्स के फैसले सॼे मुल्क के तबाह करे छॾियो आहे। 90 वारे ॾहाके में पाकिस्तान तरक्की करे रहियो, करब टोले मुल्क तबाह थियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ आला सतही वफ़द सूदो स्विट्जरलैंड रवानो। जिनीवा में रिथियल बोर्ड मुतासिरनि जी बहाली बाबत डोनर्स कॉन्फ्रेंस में शिरकत करे पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। वज़ीर-ए-आज़म कॉन्फ्रेंस जी मौक़े ते आलमी अॻवाननि सां साइड लाइन मुलाक़ातूं भी कंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त जिनीवा कॉन्फ्रेंस में बोर्ड मुतासिरनि जो केस दुनिया आॾो पेश करण जो मौक़ो मिलंदो। तरक्की याफ़्ता ऐं दोस्त मुल्कनि आॾो बोर्ड मुतासिरनि जी बहाली ऐं तबाही खां पोइ नए सिर तामील लाइ जामे फ्रेमवर्क रखंदासीं। दुनिया की तारीख़ में इंसानियत अहम मोड़ ते आहे। बोर्ड सबब आयल तबाही खां पोइ लखें पाकिस्तानी हमदर्दी ऐं यकजहती की ॻोल्हा में आहिनि। हाणोका कदम ईंदड़ नसुल के बेहतर मुस्तक़बिल लाइ अहम आहिनि। बुनियादी ढांचे की बहाली ज़िंदगी ऐं मैशत के नए सिर तामील लाइ फंडिंग जो फ़र्क़ पूरो करण अहमियत रखे थो। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी से बलोचिस्तान के अहम सियासी अॻवाननि की मुलाकात। बलोचिस्तान जा अहम सियासी अॻवान पीपल्स पार्टी में शामिल। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फतह मोहम्मद हसनी, अॻूणो सूबाई वज़ीर गज़ैन मरी, ताहिर महमूद, नवाबज़ादा जमाल रईसानी, मीर फरीद रईसानी, मीर अब्दुल्ला राहेजा और मीर अल्लाह बख्श रिंद भी PP में शामिल। आसिफ ज़रदारी चयो त बलोचिस्तान और पीपल्स पार्टी जो तारीख़ी लाॻापो है। PP बलोचिस्तान के हक़नि लाइ हक़ीक़ी जदोजहद कई। बलोचिस्तान में PP मज़बूत सियासी धुर है। असां बलोचिस्तान के माण्हुनि के हक़नि ते सौदेबाज़ी न कंदासीं। कराची में मकानी चूंडन जो सरगर्मियों तेज। पीपल्स पार्टी पारा रैली, वडे अघ में कारकुननि की शिरकत। निसार खोड़ो, सईद गनी और बेन की अगवानी में बिलावल हाउस का रैली कढ़ी वही। वडे अघ में कारकुननि की शिरकत। बिलावल हाउस का निकतल पीपल्स पार्टी की रैली शाहराह फैसल ते शाह फैसल कॉलोनी वट जलसे में तब्दील। सईद गनी चयो त मुखालिफ छा भी कन, कराची जो ईंदड़ मेयर जियालो हूंदो। माज़ी में केतरा इतिहाद ठया पर के नाकामी मिली, हाणे भी PP सोभारी थींदी। निसार खोड़ो चयो त अॻिते वधंदा रहंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ईंदड़ वज़ीर-ए-आज़म हूंदो। कराची जो मेयर भी पीपल्स पार्टी जो ही थींदो। कराची की गादी जो हंध है। पीपल्स पार्टी की रैली के वकार मेहंदी, शैला रज़ा, जावेद नागोरी, सलमान मुराद भी खिताब कयो। अॻवान चयो त कराची जो अवाम पीपल्स पार्टी से गॾु है। कराची जो नओं मेयर PP जो हूंदो। IMF पारा पाकिस्तान के बोर्ड मुतासिरनि से हमदर्दी जो इज़हार। मुतासिरनि की बहाली लाइ मदद जारी रखने जो अज़म। IMF के तर्जुमान चयो त जिनीवा कॉन्फ्रेंस से वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ और IMF के MD जूं तामीरी ॻाल्हियूं थियूं आहिनि। जिनीवा कॉन्फ्रेंस के मौके ते IMF अख्तियारनि ऐं नाणे वारे वज़ीर इसाक डार विच में साइड लाइन ते मुलाकात जो भी इम्कान है। मुलाकात दौरान नुमाया मसइलनि के अॻिते वधाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में स्ट्रीट क्राइम खिलाफ कार्रवाइयों तेज करण की हिदायत करे छॾी। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो त समूरन हॉट स्पॉट, रश वारनि हंधनि ऐं हसास हंधनि ते पुलिस मुक़रर करे चेकिंग सख़्त कई वञे। कराची में पुलिस जो गश्त भी वधाए ॾोहारियुनि खिलाफ क्रैकडाउन कयो वञे। जंहिं भी इलाइक़े में स्ट्रीट क्राइम वधी रहियो आहे उतां जे SHO के तब्दील कयो वञे। SSP स्ट्रीट क्राइम ऐं ड्रग पेडलर्स खिलाफ सख़्त कार्रवाई शुरू कनि। SSU ऐं रिज़र्व पुलिस एहलकारनि खे भी मुक़रर कयो वञे। का भी नई सियासी पार्टी न पिया ठाहियूं। PTI की बागी अॻवाननि जहांगीर तरीन ग्रुप ऐं अलीम खान नई सियासी पार्टी ठाहिण वारनि ख़बर की तरदीद करे छॾी। जहांगीर तरीन ग्रुप के अॻवान ओन चौधरी चयो त जहांगीर तरीन ऐं अलीम खान का भी नई सियासी पार्टी न ठाहे रहिया आहिनि।
असां हुकूमत जो हिसो आहियूं ऐं हुन सां गॾु आहियूं। अलीम ख़ान चयो त चौधरी सरवर ऐं जहांगीर तरीन सां सुठा लाॻापा आहिनि, पर सियासत में वापसी जो इरादो न आहे, कंहिं सियासी पार्टी जो हिसो न आहियां। आम वाइपे जूं शयूं जेके आहिनि आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। माण्हू जेके आहिनि ग़रीब माण्हू अचे शहर में रुगो रेट ऊचा करे हलियो था वञनि। एतिरो नथो थी सघे त को घर जी राशन मुकमल वठी सघनि। माण्हुनि जी बरसातुनि खां पोइ एॾी ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे जो वीचारा माण्हू अटे लप जे लाइ बि ॾाढो परेशान आहिनि। हुकूमती दामन बावजूद सिंध में अटे जो बहरान संगीन थी वियो। कराची समेत सिंध जे अक्सर शहरनि में अटो 150 खां 160 रुपया फी किलो विकामजण लॻो। गरीब माण्हू ॿिनि वेलण जी मानी लाइ परेशान। हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। दुकानदारनि ऐं अटे चकी मालिकनि पंहिंजा मनपसंद अघ मुक़ररु करे छॾिया। ॾियारी ते कमु कंदड़ पोरे त बुखूं काटण ते मजबूर। सस्ते अटे जे स्टॉल्स ते माण्हुनि जी रश लॻल। हैदराबाद, दादू, सांगड़, हाला, सीता रोड, कोट गुलाम मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में अटो महांगे अघ ते विकिरो करण ख़िलाफ़ एहतजाज। फौरी तौर सस्तो अटो फराहम करण जी घुर। सिंध में अटे जे अघ में वाद ख़िलाफ़ सांगड़ जे समाजी कारकुन मिटीअ जी पचायल मानी खाई अनोखो एहतजाज कयो। समाजी कारकुन आमिर राजपूत प्रेस क्लब सांगड़ आॾो एहतजाज कंदे मिट्टी ॻोहे मानी पचाए खाई एहतजाज रिकॉर्ड करायो। एहतजाजी मुज़ाहिरे में शहरनि जी बि शिरकत। सिंध हुकूमत ने लोगों को रिलीफ देने के लिए, क्योंकि आटा महंगा हो गया है, हमने एक अपनी सब्सिडी स्कीम मुतारिफ कराई है जिसके तहत 65 रुपए किलो यानी कि 650 रुपए का 10 किलो का थैला जो है वो सिंध हुकूमत मुख्तलिफ सिंध के अजला के अंदर डिस्ट्रीब्यूट कर रही है। कल भी वाक़या हुआ था, वो सस्ता आटा चूंकि प्रोवाइड किया जा रहा था, उसमें मैं समझता हूँ जो हमारी इंतजामिया है उसको इस तरीके से मैनेज करने की जरूरत है कि जो भगदड़ मचती है भगदड़ ना मची जाए, और शहरियों को भी थोड़ा सा उसके अंदर मैं समझता हूँ एतदाल लाने की जरूरत है कि वो भी कभी कभार जल्दी करने की कोशिश में कभी कभार इस तरह की भगदड़ मच जाती है। तरफ जमात इस्लामी प्रोटेस्ट करती है ये इलेक्शन 15 तारीख का कराओ, आप कह रहे हैं मुत्तहिदा कौमी मूवमेंट प्रोटेस्ट करने का सोच रही है कि 15 तारीख को ना करें, तब भी कुछ लोग खुश होंगे, नहीं करेंगे तब भी कुछ लोग खुश होंगे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब सिंध में अटो महांगो हुअण जो इतराफ़ कंदे चयो त मार्केट में अटो 120 खां 125 रुपया फी किलो विकामी रहियो आहे, पर हुकूमत पारां लॻायल सस्ते स्टॉल ते 65 रुपया फी किलो अटो मिली रहियो आहे। कराची में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त गुज़िरियल ॾींहुं मीरपुर ख़ास में सस्ते अटे जे स्टॉल ते बदनज़री सबबु वाक़ियो पेश आयो। इंतज़ामिया अहिड़े क़िस्म जी विरछ करे जो बदनज़मी पैदा न थिए, आवाम सस्तो अटो वठण लाइ तकड़ न करे। सिंध एक्शन कमेटी के सदे मुख़्तलिफ़ शहरनि में 24 कलाकनि लाइ बुख हड़ताल कई वई। कराची में SUP अॻवान सैयद ज़ैन शाह जे अॻवाणी में प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल कई वई। आया लतीफ़ अलीजो जी अॻवाणी में हैदराबाद, सखर में रियाज़ चांडियो जी अॻवाणी में बुख हड़ताल कैंप लॻाई वई। मीरपुर ख़ास, लाड़कानो ऐं नवाबशाह में बि नवां सूबा ठाहिण ऐं सिंध जा मैदनी वसीला वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते बुख हड़ताली कैंप्स लॻाई वयूं। सैयद ज़ैन शाह ऐं आया लतीफ़ अलीजो चयो त सिंध ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदासीं। अहिड़ी तरमीम ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी दावेदार पार्टी सिंध जा वसीला वफ़ाक़ खे ॾेई सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ख़तमु करे छॾी आहे। कनकोट में बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो, वधीक 3 मासूम बाला फौत। ॻोठ गामण जखराणी में 1 साल जो नसरुल्ला, 5 महीननि जो बाबर ऐं 5 महीननि जी आमना मलेरिया विघे फौत थी विया। ॻोठाणनि जो चवणु हो त ॻोठ में केतिरा ई बाला मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि। सिहत खातो टीमूं मोकिले बालनि जो इलाज कराए संदनि ज़िंदगी बचाई।
सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसनि जे नतीजे में 3 औरतुनि समेत 6 ॼणा फौत, 10 ज़ख़्मी। शाहदादपुर भरिसां सांगड़ रोड ते गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, पीटसन समेत 2 ॼणा फौत। हाला भरिसां भाणोट रोड ते ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 औरतूं फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। नारो जे ॻोठ अकनि में मोटरसाइकिल में रहो फासण सौ ज़ख़्मी थियल औरत अस्पताल में फौत। नौदेरो वेझो जानिन जी बस तां किरी, घोट जो सौट 11 वर्ष जो आमिर पौड़ फौत। मंसूराबाद भरिसां इंडस हाईवे ते 2 कारनि में आमो साम्हूं टक्कर जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। शिकारपुर ऐं कंबर में धुरनि में हथियार बंदनि फायरिंग जी धारदार वाक़िअनि में 3 ॼणा मारिजी विया, 1 ॼणो ज़ख़्मी। शिकारपुर जे गोल मार्केट में हथियार बंदनि जी फायरिंग में मोहसिन पंहार थॾे ते मारिजी वियो। ज़ख़्मी थियल नसरुल्लाह जाफ़री सखर जे अस्पताल में दम ॾेई छॾियो, 1 ज़ख़्मी जो अस्पताल में इलाज जारी। कंबर जे बिरोही पाड़े में पुराणे तकरार तां हथियार बंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल मोहम्मद कासमाणी चांडियो अस्पताल में इलाज दौरान फौत थी वियो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि वारी। शादादकोट जे अलाहाबाद पाड़े में 1 ॼणो छुरा हणी बेदर्दी सां क़तल, कपड़नि खां आजो हालत में लाश हथ। मक़तूल जी सुञाणप गुलाम अब्बास मस्तोई तौरु कई वई। पुलिस मूजिबि अब्बास मस्तोई जो लाश 2 ॾींहं पुराणो आहे, खेसि छुरा हणी क़तल कयो वियो। मेहड़ में बे टायरनि जी दुकान मां अधरोड़ शख़्स जो फाहो खाधल लाश मिलियो। अनवर चांडियो जो लाश अस्पताल मुंतक़िल। वारसनि मूजिबि अनवर चांडियो घरू तकरार सां आपघात कयो आहे। मिठी में तरजी प्रेस जी प्री पेड कैटेगरी साहबजादा सुल्तान खटे वरिती। साहबजादा सुल्तान 107 किलोमीटर जो ट्रैक 1 कलाक 8 मिंटनि ऐं 35 सेकंडनि में तय करे रेस खटे वरिती। शिराज कुरैशी में ऐं सुल्तान बहादुर अज़ीज़ 3 पोजीशन हासिल की।